रोज़ तो भेरे आरो सिजु तू गिदड़ आहीं या शी? तेरा ही तो। मां शीहण। हींअर का भी ख़बर न आहे मरा या बचा। जे मौस भी न त माशा अल्लाह तव्हां ते मयार न आहे। मूं मतलब बेहिते हलूं था पोइ जेको थियो सो ॾिठो बि। ठीकु आहे, ॿिए ॾींहुं राति जो ॻोठ वारे बाग़ में। मां अॻु में हुते मौजूदु हूंदुसि। छा था चवनि डॉक्टर? चवनि था त आंडे जो ऑपरेशन थींदो। ऑपरेशन? हा, काठी या का चुंब वारी शइ मांस मां टपी वञी आंडे में लॻी आहे। आंडे में टुंग थी पियो आहे। या रब तूं ही रहम कर। धाणो ऑपरेशन जे लाइ हैदराबाद वञणो पवंदो। हैदराबाद छो? हा, हिते सहूलियत न आहे। शाम खेसि हैदराबाद वठी हलणो। जेकॾहिं सारंग खे कुझु थियो न त सोराब मां कवल खे पुड़ी ॾेई छॾींदसि। तुंहिंजी इन कहपी ऐं खिट खिट त हिन हाल में पहुचायो आहे। राति ॾींहुं रिंगट ही महिल बचड़े खे दुआ ॾियण जी थाणो। मुंहिंजे सारंग खे हिन हाल में आंदो अथसि, तूं अञा उनजी तरफ़दारी थो करी? न थाणो, थोरो सोच। कमल ईअं छो कंदी? छा बिगाड़ियो अथसि सारंग? पर जेकॾहिं कमल जो कसूर थियो न थाणो त लत ॾेई मां कोहंदोसांसि। मुंहिंजो आंडो न आहे सारंग? आहे। पोइ मुंहिंजो आंडो वढींदी त मां बख़्श कंदोसांसि। चाचा कीअं है सारंग जी तबियत हाणे? हालत ख़राब अथसि। डॉक्टर चवनि था त हैदराबाद वञो ऑपरेशन जे लाइ। अल्लाह अकबर। बेशक रब वॾो आहे। तूं कुझु पैसनि जो बंदोबस्तु कर, शाम निकिरणो आहे। जी चाचा। डॉक्टर सत्तार खे बि गुज़ारिश कर कहिड़ी चाचा? त असां सां हले। नाज़ुक मसइलो आहे, उते हली डॉक्टर सां ॻाल्हाए। मन अलाह सणाई करे। जी चाचा वञी चवांसि थो। पैसा न थियनि त मुंहिंजा ई कवल जा ज़ेवर पिया अथई, गिरवी रखे अचिजे। ॾिसां थो चाची, अल्लाह मालिक। मामा सारंग जी तबीयत कीअं आहे? तबियत ठीक न अथसि। डॉक्टर मशवरो ॾिनो आहे त शाम में हैदराबाद खणी वञोसि। एतिरो ज़ख़ीमी आहे छा? हा पुट, बस दुआ जी ज़रूरत आहे। अलाह रहम करे। जेकॾहिं मदद जी ज़रूरत हुजे न मामा त हिजाब न कजे। तुंहिंजी मदद जी ज़रूरत न आहे। थाणो तोखे माठ न ईंदी? अचु दादन त ॿाहिरि हलूं, हाल वाल बि कयूं, को मशवरो बि कयूं।
चाचीअ जी आहे नंढी गुजी औरताणो अकुल अथसि हल त दादर ॿाहिरि हलां तेरा हो तव्हां तुंहिंजो मौत कंहिं बि क़िस्म जी हरकत न कर हल अॻे थी हलंदुसि न हलंदे न ही गोली तुंहिंजे सीने ते कोॾी कोॾी खेॾंदई ऐं पोइ फिफड़नि में चंबी हणंदई हल अॻियां थी गोलीअ जी धमकी न ॾे वठोसि ॿधो रखियूं हली गोलियुनि जो बोड़ ऐं बारूद जी मानी खारायूंसि डॉक्टर हल अॻियां थी ॿधो रखियूं जे लफ़्ज़ बि कुझु चई न गोली सीने खां पार हूंदई छा थियो वज़ीर यार कब्ज़ो करे मूंखे ॿधी डॉक्टर खे अगवा करिया छा बिमला हवेली ते वञी आराम कयो तव्हांजी तबियत सही कान्हे ॿियो त उतां अॻिते माण्हुनि जी अच वञ तव्हांजी तबियत ख़राबु आहे वरी मथा मारी वरी तबियत बिगड़ी वेंदव ख़ैर आहे गोर माण्हुनि खे त मुंहुं ॾियणो आहे न ॿियो त दादर जी बेवाजिबी कुख में कान जी आती महसूस थिए जेसि ताईं ज़िंदा ज़मीन ते घुमंदो न ईअं सम्झ त मुंहिंजे सीने ते घुमंदो रहंदो कमाल था कयो कि भला दादन जी छा हैसियत जो तव्हांजे सीने ते घुमे ॾेढ ॾींहं ज़ुकाम मौला जो आशान सही करे वियो आहे वार सोढल वारनि को बूटो कोन बारियो घुराइन त पटियान छंड सरदार सोढल सुरीलो आहे हूंदो इन मंसूबे में वरी बि मां तव्हांजो न्यापो ॼांस थो सलाम सरदार वालेकुम सलाम काथे वए नज़ीर तूं वारियूं और तूं घरां निकिरी असांजे दुश्मन दादन वटि वञी पनाह वरितऊं संभाले पंहिंजो घर कोन था सघो कंध असांजो हेठि सरदार इहो कंध हेठि मिरियल करायो आहे मिरियल हा सरदार पहिरियों ॾोही मुंहिंजो आहे मिरियल जंहिं मुंहिंजे नंगनि खे तंग कयो हू निकिरण ते मजबूर थिया पोइ ॾोही आहे दादन ॻाल्हि ॿुध नज़ीर हुकुम सरदार मिरियल खां फ़ैसिलो वठिबो एकर तूं उन दादन खे मुंहुं ॾे
तोखां अॻु में मां सुरल वारनि खे बि चयो आहे। चवण छा की बिला दादन जी मुंडी घुरी थव सोढल खां दादन छा है ॾेढरी ज़ुकाम मौला जो आशान सही। तूं फ़िलहाल मीरल सां न अटकजांइ। पंहिंजा यार दोस्त बिरादरी जा माण्हू सभु कठे करे इन दादन खे हेकर त झुकायो। संदसि सिर वढे अचनि की बिला झुकाइनि छो? अरे मूंखे ॻाल्हि पूरी करण दे। जी जी सरदार। हा त मूं चयो पिए त जे तुंहिंजूं और तूं हथ नथियूं अचनि त दादन जी बांह खण पणे मोकंदो। बाक़ी फ़िलहाल मीरल सां खोसण जी ज़रूरत नाहे। सरदार तव्हांजो हुकुम सां रखनि थी। बाक़ी मीरल खे चओ त मुंहिंजे मुंहं साम्हूं न चढ़े। मां सुडाल सां गॾिजी दादन जो बंदोबस्तु कयां थो। जान जी ख़बर ॾे। लॻल हूंदो धंधे सां बाबल तव्हांजो हुकुम टारे त ख़बर अथसि बगन जी सट बघड़ जो झट। सरदार शिकार थी वियो। केरो? मां सरदार सां बगन। ठीक आहे तूं ॿुधाए खणी। डॉक्टर सतार मारे छॾियाऊंसि छा? न सरदार शाहनु खंबे खणी वियुसि क्लिनिक तां। चङो थियो। माफ़ कयो त हिकु अर्ज़ु कयां सरदार। माफ़ थई पीरल पाॿोड़ी तूं अर्ज़ु कर। वरी बि विच में रोकियो सरदार। छॾ बगन। हा चओ। पंहिंजी बिरादरी सां ईअं न कयो सरदार। कमज़ोर थी वेंदी त सरदार शहबाज ख़ान मल मारे वेंदो। हाणे माठे शहबाज दसियो पियो आहे। अरे मामूली डॉक्टर फोड़ीअ खां इनकार थो करे। असांखे बि चुल्ह ॿारणी आहे या न? ॿिया अॼनि ही इनकार बि करे तो सही ॿियनि खे बि रोके। इहा थई बाबल बगन जी सट बघड़ जो झट। हा बिला शक ये ॻाल्हि फाटी त तुंहिंजो ख़ैर न आहे पीरल। बिला पीरल खे सिर विझाइणो आहे। हा बुलाए छॾे। शहबाज जी बिरादरी वार करे वई। तव्हांजे चवण खां अॻु ढिंढोरो ॾेई आयो आहे सरकार। बाक़ी शान ते छॾे सम्झायल आहे। असांजे राज जो थी असांजे ख़िलाफ़ थो थिए। घोड़नि खां इनकार थो करे। हथ भर थियो। बाबल इनकार करण वारे खां हाणे वञी हाल त पुछो न। साईं पलाल भी कम जो आहे। गाड़ी तैयार कराए। छो बाबल काॾे हलणो आहे छा? हा शहबाज खां तबियत पुछी अचां। तबियत पुछण वेंदो सो बि शहबाज खान खां? हेॾियूं नाराज़गियूं हेॾा झेड़ा। अरे असां सरदारनि में न आहिनि बेवकूफ़ रादरनि में आहिनि। ॿियो त दुश्मन खां तबियत पुछण जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में बि दर्स ॾिनो आहे। वञो गाड़ी तैयार कराए। जी सरकार। दादन जी मुंडी ऐं डॉक्टर जे सिर जो सौदो। तुंहिंजो मतलब त पैसा? हा न यार इहो तूं सरदार खां पुछ। मां न पुछंदुसि नाराज़ थी वेंदो। रोज़ थो बेरे आरो सिज रोज़ थो बेरे आरो सिज। तूं सुञाता बि न? न यार सभिनी खे पुटूं हुयूं इन करे कोन सुञातमि। डॉक्टर सतार काॾे वियो आहे? छो दादन? हैदराबाद मोकिलींदोसांसि। सारंग जी तबियत ख़राब आहे। शाम हैदराबाद नींदसि। खेनि पंहिंजे गाॾीअ में वठी वञे। डॉक्टर अगवा थिया दादन? छा? हा दादन मां तव्हांजे घर बि आयो हुयसि पर तूं कोन हुई। केरु हो? मां न हुयसि वज़ीर हुयो। उन कोन सुञाता। मूंखे लॻे थो त मीरल या सोढल वारा सरसी करे विया। ही कार्ड छा लाइ? अनु कुटाइण लाइ?
डॉक्टर सतार खे नुक़सान न पहुचाइनि। तो गाॾी कढी मां सोहरा ॿारनि सां वञ, मां ॾिसां थो सोढल ऐं शहबाज़ खान वारनि खे जेकॾहिं डॉक्टर सतार खे कुझु बि थियो त शहबाज़ जे बिरादरीअ जी चकी पटे ऊंधी कंदुसि। खेसि ख़बर पवंदी मौत आहे, मौत डरणो न आहे। नड़े सरदार शहबाज खान हिन जो ऐं दादन जो सिर घुरियो आहे। पोइ वठीस न। जीअं ई हुकुम पहुचंदो न त हिन जो सिर तुंहिंजी तरीअ ते हूंदो, पोइ खणी वञजांइ सरदार शहबाज ॾे। हिक ॿी सलाह वटि सरदार शहबाज खान खां। कहिड़ी? सिर जो सौदो। सिर जो सौदो मतलब? दादन जी मुंडी ऐं डॉक्टर जे सिर जो सौदो। तुंहिंजो मतलब त पैसा? हा न यार इहो तूं सरदार खां पुछ, मां न पुछंदुसि, नाराज़ थी वेंदो। पुछांसि थो ऐं मञायांसि थो, बाहूं हिन वटि आहिनि, इन जे करे हिन जो ज़िंदा हुजणु ज़रूरी आहे। ठीकु आहे, पुछींसि घणा ॾींदो, 3 लख या 4 लख? जेकी चवंदे सो ॾींदो, न त सिर जी त सदा लॻल आहे न। घणा ॾींदे? ही मुंहिंजो सिर खणी वञी शहबाज खान खे ॾियो त दुनिया खे ख़बर पवे सरदार पढ़े लिखे माण्हू सां अहिड़ो सलूक कंदा आहिनि। खेनि साञा हवंद न खपनि, हुननि खे जाहिलनि जी फौज खपे जेका संदन इशारनि ते नचे। ही त बुख ते बि घणो पियो ॻाल्हाए। ठीकु आहे, हाणे न ॻाल्हाईंदो, जे 4 गोलियूं अंदरि वियसि न त पतो पइजी वेंदुसि। ही छा थो करे? हिननि जी त मुंडी खपंदी न। मुंडी त मॉल जी बि खपे, पहुचाए सघूं था न। काॾे वई? लॻे थो त घरां निकिरी वई। जे निकिरी वई आहे त राज खिलंदो। सोढल जी लखन जहिड़ी इज़त हिन टके जी छोकिरी मूमल खाक में मिलाए छॾी। हाणे इंसान निबरंदसि, ॼंघूं भञी हलण खां हलाक कंदीसांसि, उनखे सुख जो साह खणण कान ॾींदीसांसि। न हलण जहिड़ी रहंदी, न घरां निकिरी टिको लाहींदी। लॻे थो तबियत ई अहिड़ी जी आहे, हिक हंधि टिकाउ ई कोन अथसि। कॾहिं किथे त कॾहिं किथे, कॾहिं कंहिंसां त कॾहिं कंहिंसां। जे ख़बर हुजे हा न त संग चटीअ में का ॿी वठिजे हा। ख़ैर ईअं घणा भेरा कयो अथसि। मिठड़ी अम्मा छाते पई फेरा दे ऐसा है न सोढल, खैर कोने। खैर कोने? छा थियो अम्मा? मूमल घर में कोने। मूमल घर में कोने? मुझे समझे पई त तूं चई छा पई? सच थी चवां बाप। जेकॾहिं तूं सच थी चई पोइ मूंखे ॿुधाए, तूं केॾां वई? निंड जो झूठो अची वियमि, जी उथियसि सॼे घर में ॾिठमि गायब हुई। मां मूमल मुंहिंजे घर मां निकिरी मुंहिंजी इज़त ऐं गैरत सां खेॾी आहे। जेको मुंहिंजी इज़त सां खेॾंदो आहे उनजो हिन दुनिया में वजूद ई न आहे रहंदो, छो त सोढल जी झड़प हाथी आंधो न चिरे। पुट, या त जीअरे छॾण जहिड़ी न आहे। अमड़े
जेकॾहिं मूमल खे जीरो छॾिया न त मूंखे सोढल न सम्झाए। अॼु तुंहिंजा नापाक कदम हमेशा में शजलाते जो हिते ख़तम थी वेंदा। हींअर छॾी सोढल। रात जो चुप चुपाहट में रात ॿधी छंडनि किनारे वठी वञी गोलियूं हणी डोड़े छॾिजांइ लाश खे। हींअर कंदे न सॼो लोक ॿुधंदो ऐं खिलंदो। ही ॾिस हथ थी ॿधे। मां जे सदके माफ़ कयो तमास। माफ़ करण जहिड़ी त न आहे। अमड़े जीअं तूं चवंदी तीअं ई थींदो। छो त सोढल जी झड़प हाथी आंदो न चुरे। मूमल छा आहे? रोई थी शबाना गुजारे वे या दादन? मामी यो चवण तो की जुगाए तो ने पाण के रनण बनाण ऐ मुजी खाली झोली का तो के जुगाए तो। मामी मु न कयो आए तो कयो वा मञणो पंदो तो के। केड़े नमूने तो की यकीन ॾियाराया मामी? मुखे यकीन आ तुझे यकीन ॾियारण जी जरूरत काने का। सोराब ऐं शफन डॉक्टर जी गाड़ी में हैदराबाद खणी विया थस। जेकॾहिं न घट वधाई थी त तू भी जिंदा न रहंदी है। थाणो के सुञाणी थी। थाणो धणकिया निधणकी ना है। मामी न चो मुखे मामी। बंदूक खणी ना जेरन वारी दिन में त डदड़ी पई हुंदी है। तोखे इने ला परणाया धोम त मुझे एकड़ो सिकिलो धो पुट जख्मी करे दे। संदस जिंदगी खतरे में विझी दे। मां तुझू बूटियो गोठ जे बिलिन के खाराईंदस। मामी वक्त थी पैर थी खराब करी दी क़यामत ताणी माफ कोन कंदी साईं। भली बूटियो बूटियो करे गतरा गतरा कर पर यो इल्जाम न हण। यो टिको न लाए मुखे। मां त छोड़ती कया है न खिलाए माण्हू मुते दाग न लगाए मुखे। तू असा जी जिंदगी घर ते दाग आई दाग के केड़ो दाग लगंदो? हाय मुखे केड़ी खबर त तू निसोरी निभागी आई। मां रिश्तो ही न किया हा। अब भागी के आणे पाण ला अजाब आणे छजू। है मुजो गुलाब जड़ो पुत्र आझार में अची वियो। हितां जे डॉक्टरन धक न झलियो वनी हैदराबाद दंग कई। मुजी ब अल्लाह वट दाई आ थई। सारंग ठीक थी घर मोटंदो न सोराब तुझो सिर खणदो। अम्मा ओ मां मुखे चो जड़ी जड़े अंजर में उछले छरी।
परेशान छो आई दादन? अम्मा खीर थर किरी पियो आहे मथां तकलीफ़ जो। हिम्मत तो हारी। न अम्मा, डॉक्टर सतार जी तकलीफ़। डॉक्टर सतारा ही तकलीफ़? जी अम्मा, शहबाज जे कबीले वारा अगवा करे विया अथसि। न न, हा अम्मा, संदसि जिंदगी त खतरे में अची वई। तॾहिं त तकलीफ़ जी ॻाल्हि कयूं। मूंखे खणना, मूंखे मारना। डॉक्टर सतार सां ईअं पेश अचणु मलामत जहिड़ी ॻाल्हि आहे। हयात ई अथसि त परवाह न आहे, बाक़ी खतरनि जे तूफ़ान मां गुज़रंदे खड़ा त लॻंदा न पुट। ही खड़ो न, छिप सम्झ। मां थोरी में मुंझी पियो आहियां। छा में मुंझो आई? अमानतूं आहिनि न। खदीजा ऐं नूरी? जी अम्मा, न त हींअर शहबाज जे कबीले जे घरनि खे पायूं हुजनि। हिन ॻाल्हि मुझाए विधो आहे त खापी पवां अमानतूं बासलामत पहुचण खां अॻु रुली वञनि। आहिनि किथे? अंदर कमरे में आहिनि, शायदि आराम ई आहिनि। मां वञा त पहिरें लाइ कंहिंखे घर ते छॾे वञा, पर शफ़न बि मामे सोराब सां हैदराबाद वियल आहे ऐं ईअं घर खे अकेलो छॾणो बि न आहे। हैदराबाद छो? सारंग खे तकलीफ़ घणी आहे, ऑपरेशन थींदा। ओ खुदाया, तू रहम कजाए। बेशक, मालिक आहे, बाझ करण वारो आहे। तू मोर्चो संभाले वेंदी न मां? हा छो न, बंदूक ई त हलाइणी आहे। अॻे भेरे कीअं दुश्मन खे डोड़ाए छॾियो? मामे सोराब जो घर बि अकेलो आहे ऐं कंवल बि हिकिड़ी आहे। उते बि दुश्मन चढ़ाई करे सघनि था। घर गॾु आहिनि, तू परेशान न थी, धणीअ ते रख। जेकॾहिं ईअं सोचींदे न त हिम्मत बि हली वेंदई। सही थी चवी। मां वञा थो, दोस्त करे। रब रसूल हामी ऐं रखवालो रहंदी। रोज़ थो बेरे आरो सिज, रोज़ थो बेरे आरो सिज। मता खबरदार, मता या गलती कई थी नज़ीर। पर थी सना हिन मुंहिंजी इज़त खे रांदि को सम्झी आराम में फिटी कयो आहे। परती मुखां, परती ॿुधम, संभाले पाण न सघो, मयारू मीरल ते। तूं ये कोन सम्झे? हीरा लोड़ा तो फेरी लंबड़ा। अरे तू आई छा चीनी चिबरा? जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे